Sit down. Anybody else? देर की اغوا करे खई उन खां पोइ हुनखे निकाहनामे सूरत में पेश कयो वञे त हुनजी शादी थी। असीं मज़हबनि जो वॾो एतिराम कंदा आहियूं, पर 14 साल जी नियाणी उनखे ज़ोरी ज़बरदस्ती गन पॉइंट ते घरां खणी आहिनि। उतां जी पुलिस जी ख़ुदि स्टेटमेंट त मुंहिंजे ख़्याल में को मज़हब इहा इजाज़त नथो ॾे। असीं हिते हिन धरती ते रहूं था, हिन धरती खे पंहिंजी माउ सम्झूं था, ऐं हिन धरती जा करे मुंहिंजे सर असांखे महिरबानी करे ॿ लफ़्ज़ पॉइंट ऑफ ऑर्डर ते ॻाल्हाइण जो। असांजी पूरी सिंध जी अक़िलती अवाम सरापा एहतिजाज में असांखे ॿ ॾींहं खां एतिरियूं ॻाल्हियूं पियूं अचनि, चाहे वज़ीर हुजे चाहे ॿिए को हुजे, हुननि खे असांखे चवनि था त असीं पार्लियामेंट में वेठा आहियो ऐं ॻाल्हाइण लाइ तयारु न आहियो। असांजी मूं IG साहिब सां ॻाल्हायो त हू चए थो न असांजो ज़ोर आहे त हुनखे किडनैप कयो वियो आहे त हुनखे घटि में घटि FIR कटे हुनखे गिरफ़्तार कयो वञे। हा, छोकिरी जेकॾहिं पंहिंजो मज़हब तब्दील करे थी त 14 साल जी मज़हब कोई इजाज़त नथो ॾे। तंहिंजे करे महिरबानी करे असांजी पाकिस्तान पीपल पार्टी जी अहिड़ा क़यादत खे मां चवंदुसि, पूरे ऐवान खे मां चवंदुसि त इन एहसास महरूमी मां असांखे कढो। असीं हिन धरती ते रहूं था, असांखे तहफ़्फ़ुज़ खपे। फोर्सफुल कन्वर्जन या ज़ोरी ज़बरदस्ती को मज़हब इजाज़त नथो ॾे। ऐं हथ ॿधी वरी सभिनी हिते वेठल असांजा MLA MP असांजो माण्हू असांजो हिंदुअनि असांखे इन मसइले ते तमाम अफ़सोसनाक वाक़ियो आहे। हमेशह इन ॻाल्हियुनि जो नोटिस वरितो आहे, सख़्तु नोटिस वरितो आहे ऐं मिनारटीअ जे लाइ हर लेवल सां असांजे चेयरमैन साहब असांजे पार्टीअ उन्हनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ लाइ हमेशह क़दम खयां आहिनि ऐं इंशाअल्लाह हिन में का बि कोताही न थींदी। महिरबानी। तव्हां बि आहियो सिंध कैबिनेट जा मेंबर? जी सर जी। तव्हां बि एफर्ट वठो हिन ॻाल्हि ते। सही आहियां, बिल्कुलु मां राब्ते में आहियां। सही आहे, DP मेंबर साहिब ॻाल्हाए बि पोइ तव्हां भली जवाब। श्योर सर। जी मंगला शर्मा साहिब। मैं शुक्रिया भी अदा करूंगी ये मेरे टॉपिक पे ये सुहाना शर्मा मुंहिंजी माइटियाणी आहे। जी हाँ, त हाणे असांजा पंहिंजा माइट हाणे सिंध में छा सूरत आहे, 14 सालनि जी छोकिरी जेके 8वीं क्लास में पढ़े थी, सिर्फ़ ऐं सिर्फ़ ट्यूशन पढ़े पई, ट्यूशन पढ़ण वञे थी ऐं हुते घर में अची 3 माण्हू हुनखे वठी था वञनि ऐं जेको बयानु ॾियारियो वञे थो त फलाणे खे त FIR में न विझो, फलाणे खे न विझो। 14 सालनि जी ॿारड़ी खे कहिड़ी ख़बर त FIR छा आहे, माण्हू छा आहिनि। असां चऊं था कि इनखे ॾिठो वञे, इहे जेके असांजे कमतरी आहे उनमें ख़तमु थियनि ऐं जेके अर्ली चाइल्ड मैरिज वारो असांजो बिल पास थियल आहे उनमें अमेंडमेंट आणणी थी वञे कि जॾहिं तव्हां असांजो एथेंटिक इदारो आहे नादरा, जॾहिं उनजो सर्टिफिकेट को पेश कनि था त पोइ बि मेडिकल उनजो करायो वञे थो ऐं मेडिकल खां पोइ जेको बि उनमें कमु थिए थो त असां हर तरह सां परेशानी में आहियूं। आराम सां हथ ॿधी सिर्फ़ु गुज़ारिश करे सघूं था कि असां ते रहम कयो, असांजी नियाणियुनि ते रहम कयो। वधीक कोन थी ॻाल्हाए सघां। जी मिनिस्टर साहब। सही कुछ बोलना चाहिए। सही आप कुछ बोलना चाह रहे हैं इसी टॉपिक पे बोले। एक्टिंग लीडर ऑफ द ऑपोजिशन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सर, जैसा कि मिनिस्टर साहब ने अभी सिंध कैबिनेट वो भी एक्शन ले रहे हैं, लेकिन एक्शन लेने का मकसद ये है कि जब तक FIR नहीं होगी और जो कानून है कि 18 साल से अंडर में जो बच्ची है उसकी शादी नहीं हो सकती, तो उसको अगर उन्होंने निकाह किया, ठीक है, निकाह कर लिया, जो भी है फ्लैश कोर्ट में जाएगा ये मैटर, लेकिन उसकी FIR होनी चाहिए। FIR फर्स्ट रिपोर्ट, फर्स्ट इंफॉर्मेशन रिपोर्ट,
बाद में उसकी तफ्तीश की जाएगी। तो मैं ये चाहता हूँ कि FIR उसकी होनी चाहिए। We'll find out from the government side. जी, आप लोग भी बोलेंगे। मलिक साहब, हाँ जी, लाके दिया है। तव्हांखां ख़ासि इजाज़त घुरिजे। पहिरीं त हुन ॾियणी जी ॻाल्हि आहे, बिल्कुलु इन ज्ञानचंद ऐं लालचंद बिल्कुलु इन ॻाल्हि खे आउं सपोर्ट थो कयां। मिनिस्टर साहिब खे बि चवंदुसि बाज़ियाब कराइनि 14 सालनि जी छोकिरीअ खे ईअं अगवा करे खणी वञणु, तो मज़हब जे हिसाब सां बि असांखे सूट नथो करे ऐं ज़बरदस्ती कंहिंखे ॾियणु न खपे। ॿियो सी ख़ासि तवजो इन ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए थो मिनिस्टर साहिब उन शेख साहिब, लाइट 3-4 ॾींहं थिया आहिनि इलाइक़नि में बिल्कुलु आहे ई कान। असांजे डिस्ट्रिक्ट में